मंदिर पहाड़ पासे कदा साखा रण मारस्ता कभी सघूं था न ज़िलज़िला कुछ करे सघनि था न कंहिं बि तूफ़ान खां डिॼूं था जॾहिं खां झूमियो जुनून जीअ में अची वियो अहिड़ो मज़ाज मन में खणी वियासीं मोहबतनि में कदम कदम काइनात जे ॾे इश्क जो मौजज़ो असां क़यामतूं गॾु खणी हलूं था सजन सोड़नि मिठनि प्यारनि दिलनि जा भणिजी धणी हलूं था मगर असांजे पेरनि जा ज़ख़्म हर पल कंहिं मच वांगुरु मची चवनि था ही मस्त माण्हू नची चवनि था असांजी मंज़िल असां लाइ आहे असांजी मंज़िल परे आहे लेकिन असांखे मंज़िल ज़रूर मिलंदी असांखे मंज़िल ज़रूर मिलंदी दावत किताब ते ॾिजे नौजवान दानिश्वर अदीब नौजवाननि दिलनि जी धड़कन अवामी तहरीक जे मर्कज़ी सदर मोहतरम जनाब अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबनि खे पाण ते अची खिताब ओ नारे पलीजो नारे सिंध सरदार बढ़ियाजो ऐसे न झुकाजो पर दो ही रहो जो कोई जो लीडर नारे पलीजो बदीन जा दोस्तों भेनरों साथियों मुझे खुशी थी है मीडिया के दोस्तन के ॾिसी कुछ वक्त अग में असां सिंध प्रोग्रेसिव नेशनलिस्ट अलायंस पारा नवाब शाह वियासीं आऊं डॉक्टर कादिर मक्सी जलाल महमूद शाह शाह मोहम्मद शाह साहब दोस्त समूरा उते असांखे चयो वियो त नवाब शाह में मीडिया मां का उम्मीद न रखिजो चयोसीं छो चयूं साहबनि जो ज़िलो आहे लिफ़ाफ़ा कल्चर आहे साफ़ ई को बि जेकॾहिं फोटो भरियूं बि रिकॉर्ड बि कयूं त न को उहो टिकर वेंदो न को फुटेज वेंदी सॼो शहर गश्त कंदो पीपल्स मेडिकल कॉलेज ऐं क़ाइद अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाब शाह खां वठी आख़िर ताईं सभु साफ़ ई लिखंदा पिया हथनि में पेनूं हूंदनि कलम हूंदनि कैमराउनि जूं रीलूं हलंदियूं पियूं फ्लैशूं भरंदियूं पियूं जे राति थी वई टीवी ते ईंदो कुझु कोन छाकाणि त नवाब शाह ज़िलो आहे कुझु बि अचणु मुमकिन कोन्हे हिते बि अञा ताईं ख़बरचारी आहे त फ़िलहाल फुटेज का बि कोन पहुती आहे पर दोस्त मौजूदु आहिनि इहा वॾी ॻाल्हि आहे जो हुननि जी मौजूदगी आहे तंहिंजे करे आउं शुक्रगुज़ार आहियां साफ़ी दोस्तनि जो चवंदा आहिनि त बदीन में वॾो कंट्रोल हूंदो हो पर हाणे उहो कंट्रोल शायदि कोन रहियो आहे जंहिंजी मोहम्मद ख़ान दुर्री साहिब निशानदेही कई चवनि था कंहिं खूह में कुतो किरी पियो विया मौलवी साहब वटि हुनखे चयूं त खूह में धप थी पई आहे जरासीम आहिनि बदबू आहे चई बाबा ॿ टे बाल्टियूं पाणी जूं कढी दुआ पढ़ी ॿ टे आयतूं पढ़ी हलिया अचो पाणी पाक थी वेंदो ॿ टे बाल्टियूं कढियूं दुआ पढ़ियूं वरी मुले वटि आया चयो भई पाणी में साॻी धप आहे चई कुतो कढियो चई कुतो कोन कढियो अथव हाणे सॼी सिंध हिन कोशिश में आहे बदीन समेत सॼो पाकिस्तान कोशिश में आहे त DCO खे दुरुस्त कयूं फंड मिलनि माण्हुनि लाइ इमदाद जो सामान मिले वेठा वॾेरा साॻिया हुजनि कुतो पियो हुजे खूह में पर इंतज़ाम खे सुधारींदासीं करप्ट वॾेरा करप्ट हुकुमरान करप्ट वज़ीर करप्ट MNA MPA करप्ट नाज़िम करप्ट चीफ इंजीनियर करप्ट DCO करप्ट DPO करप्ट DIG करप्ट IG उहे वेठा हुजनि बाक़ी टे चार बाल्टियूं कटी दुआ पढ़ी चवंदासीं निज़ाम सही थींदो निज़ाम सही कोन थींदो मुमकिन कोन्हे तंहिंजे करे हीउ कमु भले जारी रखो जीअं पाण पंहिंजे ॿार खे रोज़ पिया चवंदा आहियूं बाबा मैं सुबुह जो पीउ उथंदो आहे वीचारो वेंदो पियो कम ते आहे छोकिरो उथंदो आहे ॾिसंदो आहे चवंदो बाबा महिनत कर अॻियां महिनत साईं अजुर मिलंदी हू चवंदो हा बाबा हू पंहिंजे कम ते लॻंदो आहे प्लस पंहिंजे कम ते हलियो वेंदो आहे छोकिरो जेको महिनत कंदो आहे पाण खे ख़बर आहे उहो हलियो वेंदो आहे कंहिं होटल ते या शहर में या SMS जे पोयां लॻंदो हूंदो आहे असीं पीउ ख़ुशि थींदो आहे मूं चई छॾियो बाबा महिनत कर माण्हू बि चयो छोरा महिनत कर महिनत थी वई पाण बि चवंदा बाबा DCO हिमत कर हा DCO जी अचे या DPO अचे पाण चवंदा सुठो पियो आहे या पैसा बि उठाए भले अचे हा त छा करे
तव्हांजे ख़्याल में जे DCO ते अचे, IG ते अचे, होम सेक्रेटरी हलियो अचे, लोकल गवर्नमेंट जो छा चवंदो? पाण चवंदो कोन थो करायां, चवंदो हाज़िर अदा बाबा इंसाफ़ थींदो, बाबा हाज़िर इंसाफ़ थींदो अदा। ही माण्हुनि सां न साईं इनशाला का शिकायत कान मिलंदी। मथे ॻाल्हि खणी वेंदुसि, असां मथे बि लिखियो आहे, हीउ कमु हले पियो, आऊं हींअर 3 महीना अॻु में आयो आहियां, अॻूणनि ऑफिसरनि गड़बड़ कई, मूं सॼो इंतज़ाम कयो आहे, इनशाला तव्हांखे का बि शिकायत न। इहा ॻाल्हि कंदो, ॿियो छा कंदो? तंहिंजे करे जेसीं कुतो न कढंदव खूह मां, तेसीं खूह में छा बि कयो, गुलाब जा गुल विझो, अतर अंबीर विझो, दुआऊं कयो, ख़तमा ॾियारियो, पाण विज़ू करे किनारे ते वेही रहो सॼो ॾींहुं, जेको वणे सो कयो, कुझु कुझु। तंहिंजे करे इहो जेको पुछ मां चले जे कुते खे कढिबो आहे, मोल कुते खे हाणे मुंहं मां कोन चलींदासीं, इहे वज़ीरनि खे पुछ में हथु विझी जेकॾहिं हीअं कढी वॾेरे MNA खे MP खे न उछलायो त असीं कुझु कोन्हे। पाकिस्तान में जेको हशर हींअर थियो आहे, ओड़ो हशर कॾहिं कोन थियो। जो हशर इस वक्त हो रहा है, उर्दू मीडिया के दोस्तों ने कहा है कुछ उर्दू में भी बात करें, जो हशर इस वक्त हो रहा है पाकिस्तान में, वो मैं पूरी जिम्मेदारी से कह रहा हूं, वो कभी नहीं हुआ, कभी नहीं, कभी, नेवर इन द हिस्ट्री ऑफ पाकिस्तान। यानी ज़ियाउल हक के दौर में ये मुमकिन था कि नौकरियां बिकती, नहीं बिकी थी। मैं बता रहा हूं, ज़ियाउल हक ने नौकरियां नहीं बेची, अयूब खान ने नौकरियां नहीं बेची, याया खान ने और जुल्फकार अली भुट्टो ने नौकरियां नहीं बेची। कभी जुल्फकार अली भुट्टो के दौर में सुना नौकरियां बिक रही हो? नहीं। कभी मोहम्मद खान जुनेजो के दौर में सुना? मोहम्मद खान जुनेजो 5 पॉइंट प्रोग्राम लाया था जिसमें लाखों लोगों को रोजगार मिला था। मोहम्मद खान जुनेजो के दौर में कभी आपने सुना कि नौकरियां बिकी हो 2 लाख की, 3 लाख की, 4 लाख की? नहीं। कभी आपने सुना मोहम्मद खान जुनेजे, ज़ियाउल हक, भुट्टो, अयूब, याया, चौधरी मोहम्मद अली बोगरा, ख्वाजा नाज़मुद्दीन, लियाकत अली, कभी इनके अदवार में आपने सुना कि वडेरे जाके रात को तोड़ी बंद और गौसपुर को खुद तोड़वाए और 2 करोड़ लोग डूब जाए? कभी पाकिस्तान की हिस्ट्री में किसी सूबे के MNAs, MPAs, मिनिस्टर्स, चीफ इंजीनियर्स ने खुद जाके बंद तोड़ा हो और 2 करोड़ लोगों को डुबोया हो? कभी सुना आपने कि इतनी जदीद टेक्नोलॉजी आने के बाद गुज़िश्ता साल 1.5 करोड़ लोग डुबोए गए हों क्योंकि जो सिम के नाले थे, जो ड्रेन थी वो उल्टी बह रही थी, नेकाल नहीं था, बारिशों का इतला नहीं दिया गया लोगों को चौकन्ना नहीं किया गया, लोगों को इंफॉर्मेशन नहीं मिली, उनको निकालने के लिए बंदोबस्त नहीं हुआ। कभी पाकिस्तान की हिस्ट्री में इस तरह, जिस तरह बदीन के लोग, उमरकोट के, मीरपुर खास के, टंडो मोहम्मद खान के जिस तरह डुबोए गए, सांगड़ के जो हशर हुआ उनके साथ, ऐसा हशर कभी नहीं हुआ पाकिस्तान की हिस्ट्री में। कभी इस तरह हुआ है पाकिस्तान की तारीख में कि मियां नवाज शरीफ, ज़ियाउल हक, जुल्फकार अली भुट्टो, बेनजीर भुट्टो या किसी हुक्मरान के दौर में उसका घर वाला या उसकी बीवी कत्ल हो जाए, उसका भाई कत्ल हो जाए और वो हुकूमत में बैठे हो और वो कुछ न करें? कभी कोई मिसाल है कि ज़ियाउल हक के होते, ज़ियाउल हक इक़्तिदार में उसका वालिद कत्ल हो चुका हो, उसकी बहन कत्ल हो चुकी हो, उसकी माँ कत्ल हो चुकी हो, लियाकत अली खान का कोई भाई, कोई मोहम्मद अली बोगरा का भाई, कोई जुल्फकार अली भुट्टो शहीद के वालिद को, किसी चचा को कत्ल कर दिया गया हो और इक़्तिदार में बैठे और को गार्ड ऑफ ऑनर दें, उनको सलाम करके रवाना करें? कभी इस तरह हुआ है पाकिस्तान की तारीख? कभी नहीं। कभी इस तरह हुआ है पाकिस्तान की तारीख में कि आपका शहर हो कराची, आपका कैपिटल हो, वहां 5800 सीटें कराची के लिए हों और पूरे सिंध के लिए दाखिला के लिए कराची यूनिवर्सिटी में 30 सीटें। पीपुल्स पार्टी की हुकूमत है, सिंध के लोगों के लिए 30 सीटें और 5870 सीटें कराची की, 5870 सीटें। कभी इस तरह हुआ है पाकिस्तान में कि चुन चुन के लोगों को मारा जा रहा हो, जिस तरह रेंजर्स ने कराची में एक नौजवान को कत्ल किया, जिस तरह पुलिस वाले लोगों को कत्ल कर रहे हैं, जिस तरह लाकअपों में तशद्दुद हो रहा है? कभी पाकिस्तान की हिस्ट्री में इस तरह हुआ है कि लोग जो सैलाब मुतासर होकर, बारिशों से मुतासर होकर कराची जाएं आरजी शेल्टर के लिए, उनको सोडा डाल के पानी में डीसी और ईडीओ पिलवाएं, पानी उनको खराब करके पिलवाएं ताकि तुम वापस जाओ?
کبھی پاکستان کی تاریخ میں ایسے ہوا ہے جیسے سندھ کے ساتھ حشر ہو رہا ہے. وہ سندھ جو پاکستان کو 69% پیٹرول دیتی ہے اور 73% گیس دیتی ہے، جس کی 2 بندرگاہ ہیں، ایک کیٹی بندر تیار ہو رہی ہے، ایک کراچی، اور جس کے پاس روئے زمین میں ایشیا کا سب سے بڑا کوئلے کا ذخیرہ ہو. اس سندھ کے لوگ جب سیلاب متاثر کراچی جائیں تو ان کو کہا جائے کہ وطن کارڈ کے لیے واپس جاؤ، آپ کو 3 لاکھ روپے ملیں گے. پہلی قسط 10,000 روپے کی ملے گی اور وہ فی فرد نہیں خاندان ملے گی. 2,90,000 آپ کو وہاں ملیں گے. کراچی میں مت بیٹھیں، وہاں جائیں اپنے گھر. پھر جب وہاں گھر پہنچے تو وہاں کچھ نہ ملے. اور وطن کارڈ کے لیے ہماری بوڑھی خواتین قطاروں میں لگے، ان کو لاٹھیوں سے مارا جائے اور ان کو ابھی پرچی آئی ہے کہ ڈی سی اور اے ڈی سی آفس خالی کر کے پچھلے دروازے سے بھاگ گئے. ہمارے پاس کوئی ہتھیار تو نہیں تھے کہ ہم حملہ کرنے والے تھے ڈی سی اور اے ڈی سی پہ یا ڈی پی او پہ. ہتھیار تو ان کے پاس ہے، ہمارے پاس تو کچھ نہیں ہے. ہمارے پاس تو یہ پرچم ہے اور ہماری بہنوں اور ہمارے بھائیوں کے جذبے ہیں، اور تو کچھ نہیں ہے. مگر ان جذبوں سے خوف زدہ ہو کر بات کی. تو ایسا حشر کب ہوا ہے کہ ایک حکمران آ کے مشرف یوں مکہ دکھا کے کہے کہ اکبر بگٹی تمہیں وہاں ہٹ کروں گا، تمہیں پتہ نہیں چلے گا، اور اس کو قتل کر دیا جائے، اور وہ مشرف پاکستان میں بیٹھا ہو اور زرداری صاحب اس کو گارڈ آف آنر دے کے روانہ کرے. کبھی اس طرح ہوا ہے پاکستان کی تاریخ میں؟ اس طرح ہوا ہے کہ اسٹیل مل، پی آئی اے، پاکستان ریلوے، ہر چیز بکاؤ ہو، ہر چیز. آپ نے پڑھا؟ یہ تو شکر کریں کہ پاکستان کے لوگوں نے احتجاج کیا بھوجا ایئر لائن کے حادثے پہ، ورنہ کل 2 حادثے اور ہونے تھے. آپ نے پڑھا ہوگا اخبار میں، شاہین ایئر لائنز کے ساتھ، اور ایک دوسری فلائٹ ہماری کہیں جا رہی تھی، اس کے ٹنکی سے پیٹرول بہ رہا تھا. جس طرح سوزوکی، یہ جہازوں کو سوزوکی، جس سوزوکی کو ہم سندھی میں سوزکی کہتے ہیں، وہ سوزکی کے طریقے پہ چلا رہے ہیں اس کو. یعنی پیٹرول بہ رہا ہے، پھر آگے روک لیں گے. جہاز ان کے باپ کا ہے، اوپر روک لیں گے اس کو، ایک پائلٹ اترے گا، پیچکس لے کے نٹ ٹائٹ کر دے گا اوپر ہوا میں. تو شاہین ایئر ویز، بھوجا ایئر لائن، سب کم ٹھیکے پہ، پرچی پہ، پیسے پہ. اب جب سب کام یہ ہو رہا ہے تو آپ سمجھیں آپ کے ساتھ کیا اثر ہوگا. یہاں بدین کی لیڈرشپ، بدین میں ہمیشہ آپ کو امپورٹڈ لیڈرشپ ملتی ہے، باہر سے لا کے لفافہ کلچر ہے، پیسے ویسے کھلا دیتے ہیں، بڑے لوگوں پہ ہاتھ رکھ دیتے ہیں، ان کو کہتے ہیں کہ ہم آپ کے ساتھ ہیں. باہر سے لوگ آ کے 5-10 سال پہلے یہاں زمین لیتے، کوئی نہ کوئی شوگر مل، کوئی فیکٹری، کوئی کارخانہ لگائیں گے، 5-10 سال میں آپ کے ہیرو بن جائیں گے. فوٹو لگے ہوں گے، آپ فوٹو کو سلامی پیش کر رہے ہوں گے. پہلے ذوالفقار علی بھٹو کا فوٹو اتنا چھوٹا سا بے نظیر کا، پھر ذوالفقار علی بھٹو کا فوٹو اور بے نظیر کا فوٹو چھوٹا ہوتا جائے گا، زرداری صاحب کا فوٹو بڑا ہوتا جائے گا، پھر زرداری صاحب کا بھی چھوٹا ہو جائے گا، کسی اور کا بڑا ہو جائے گا. وہ تصویریں لگتی جائیں گی. آپ کے شہر میں ابھی تصویریں دیکھ کے آیا ہوں. نہیں چھوڑیں گے، قتل کر دیں گے، نہیں چھوڑیں گے، ہم لاکھوں لوگ ہیں، ہتھیار ہے، کراچی کو ہلا دیں گے. بس ہاتھ پھیرائے ہوں، جوگی نہ کہنا مٹ بھاگے، راتوں رات بھری آیا، سیٹ وٹھی راتوں رات بھری آ. ایک رات میں بھاگ گئے. ایک رات میں ان کو کہا بابا کتنا مال کیوں اتنا؟ ٹھیک ہے بابا، کوئی شکایت بکایت نہیں، ہم بھائی ہیں آپس. ایک رات مرنا شیر سندھ، فاتح سندھ، فاتح زندہ، انقلاب، مرن مارن، سندھ جلائے کفن بدی نکروں تا بابا بتا ویا اچو پیا اچو پیا اچو پیا. رات تھی جوگی نہ کہنا مٹا ہوا کتنے ہی ہلا کے وہ لنڈن میں چاہیے. مگر یہ سمجھتے ہیں کہ آپ سب ہاری ہیں، ہم یہ سب عام، ہم سب کمدار ہیں، ہاری ہیں. ہم لوگ سب پیپلز پارٹی کے، اگر کوئی فنکشنل لیگ یا ہمارے کسی اور کیوں لیگ، کسی بھائی کی حکومت ہے، اور سب کے ہم ہاری ہیں، خدمت گزار ہیں. ہو سکتا ہے ہمارے نواز لیگ والے بھائی بھی سمجھتے ہوں، ہو سکتا ہے ہمارے ایم کیو اور اے این پی والے بھائی بھی سمجھتے ہوں. سندھ کے لوگ ہاری ہیں، ہاری چلتے رہیں گے. ہاریوں کو کہیں گے ادھر نعرہ لگاؤ، ادھر لگائیں گے، ادھر نعرہ لگاؤ، ادھر لگائیں گے. 1000 روپے کا وطن کارڈ، اس کے پیچھے اس کو جڑوائیں گے، وہ بھاگے گا. پھر اس کو کہیں گے نوکری ملنے والی ہے، پھر اس کو کہیں گے ہمارے لیے مسائل بہت بڑا تھا، مسائل میں 4 سال گزر گئے. پھر آخر میں کہیں گے 1 سال اگر اور مل جاتا تو دیکھیں آپ کے لیے ہم کیا کیا کریں. آپ خوش ہو جائیں گے، ہم خوش ہو جائیں گے، تالیاں بجائیں گے. آپ کے لیے یہ کافی ہے، آپ کے گھر پہ آ کے چائے پی لیں.
آپ کے شادیوں اور آپ کے بچوں کے خطروں میں آ کے 200 روپے لفافے میں ڈال کے دے دیں, یہ کافی ہے. ہم کہیں گے ہمارے پاس فلانا وڈیرا چل کے آیا, بڑی مہربانی کی, ہمارے پاس تشریف لایا, تشریف لانے کی وجہ سے ہم کو ووٹ دے دیں گے. بجا تیر بجا پہ بھاگتے رہیں گے, بجا تیر بجا. میں نے کل بھی بات کی, یہ جو تیر ہے, یہ تیر سندھ کے کس دشمن پہ یہ تیر برسا ہے؟ یہ تیر کمان پہ ڈال کر ہمیشہ سندھیوں کے سینے میں اتارا گیا ہے. یہ تیر سندھ کے دشمنوں کے تحفظ کے لیے استعمال ہوا ہے. یہ تیر ٹوڑی بند کو توڑنے کے لیے استعمال ہوا ہے. اس تیر کے ذریعے غوث پور اور سپریو کو اور سجاول کے بندوں کو توڑا گیا. اس تیر کے ذریعے مرتضی بھٹو کو قتل کیا گیا. اس تیر کے ذریعے سندھ کے سینکڑوں نوجوان گم ہوئے. اس تیر کے ذریعے ہمارے قوم پرست کارکن جسکم کے, ایس ٹی پی کے, ایس یو پی کے وہ قتل ہوئے. ہمارے بھائی ہم سارے سندھ میں گھومتے تھے, قادر مکسی, بشیر قریشی, جلال محمود شاہ, ہمارے جو کارکنان قتل ہوئے, صفدر سرکی والوں کے, ممتاز بھٹو صاحب کے, تمام دوستوں کے, وہ اس تیر کے نام پہ قتل ہوئے. اس تیر کے نام پر سندھی خواتین کے سروں سے دوپٹے اتارے گئے. اس تیر کے نام پر ٹارگٹ کلنگ میں لیاری کے لوگ جو اس تیر کے پیچھے بھاگتے تھے, ان لیاری کے لوگوں کا ان پہ ٹارچر کیا گیا, ان کی خواتین کے سروں سے دوپٹے اتارے گئے, ان کے خلاف آپریشن ہو رہا ہے. جس تیر کے وہ پجاری تھے, انہوں نے کہا کہ اس سال ہم گڑی خدا بخش نہیں جائیں گے. یہ تیر ہمارے سینوں میں داخل ہوا ہے, یہ تیر ہمارے ہاتھ میں نہیں ہے, یہ ہمارے دشمنوں کے ہاتھوں میں ہے. لوگ گم ہیں, بلوچستان کے لوگ گم ہیں. پختونخوا پہ ڈرون اٹیک ہو رہے ہیں, سرائکیوں کو مارا جا رہا ہے, بلوچوں کے بچے گم ہو رہے ہیں. کراچی میں ہمارے اردو بولنے والے, پنجابی بولنے والے, بلوچی بولنے والے, سندھی بولنے والے بھائی قتل ہو رہے ہیں, کچھی قتل ہو رہے ہیں, بوری آخانی کمیونٹیز قتل ہو رہی ہیں, کاچھا واڑی میمن قتل ہو رہے ہیں کراچی میں, بھتے چل رہے ہیں کراچی میں. بیرونی طاقتوں کی مداخلت ہے, پاکستان کو وہ ڈکٹیٹ کروا رہے ہیں, اور ہم سمجھ رہے ہیں کہ کوئی ڈی سی او یا ای ٹی او یا ایم این اے, ان کو کیا دلچسپی ہے بھائی آپ کے اور ہمارے کے اضلاع میں جو ایم این ایز, ایم پی ایز ہیں, ان کی کیا واسطہ آپ سے اور ہمارے سے؟ ان کو پتا ہے اس پولنگ اسٹیشن کو خریدنے کے لیے یہ وڈیرا کافی ہے, اس وڈیرے کو ایک نوکری دے دو. جو پولنگ اسٹیشن کا انچارج ہے اس کو وہ ہٹی ڈالتے ہیں, وہ سمجھتے ہیں یہ پولنگ یہ جتوا کے دے گا. وہ پولنگ والا کہتا ہے کہ یہ میرے گاؤں میں یہ 120 ووٹ ہیں, یہ میرے ہیں, مجھے خوش کرو. وہ اپنے بیٹے کے لیے نوکری لیتا ہے, وہ تبادلہ کرواتا ہے ایس ایچ او کا, وہ اپنے نام پہ زمین کرواتا ہے, وہ کسی اسٹراٹری کا لائسنس, کسی ٹھیکے کا, کسی پتھر اٹھانے کا, کسی ریتی اٹھانے کا ٹھیکہ لیتا ہے. آپ کا سودا ہو جاتا ہے, آپ اس کے پیچھے بھاگتے رہتے ہیں, آپ کو پتہ نہیں ہے. میڈیا پہ جو اس دور میں تشدد ہوا ہے کبھی سنا ہے؟ صحافیوں کو, ولی خان بابر کو جس طرح قتل کیا گیا, لاڑکانہ میں صحافی قتل ہوئے, فاٹا میں صحافی قتل ہو رہے ہیں. اس طرح کبھی پاکستان کی ہسٹری میں ایسے صحافی قتل ہوئے؟ اس طرح پاکستان کی ہسٹری میں کبھی ہوا کہ بیرون ملک سے جہاز آ کے آپ کی چیک پوسٹ کو نشانہ بنا کے چلے جائیں اور معافی بھی نہ مانگے؟ کدیں یہ تھیو ہے تواں سان, تواں جی تاریخ میں کدیں یہ تھیو ہے جو تواں جو ضلع سال کھان بڈل ہوجے؟ سال تھی ویو ہے, گزرل جون جولائی میں بارشوں تھیون, سال کا بڈل ہوجے, پانی اञا علائقن میں بیٹھو ہوجے, مانو اञا دربدر ہوجن, انہن کے اञا کچھ نہ ملو ہوجے, اञا اوے واٹوں ॾियारींदा ہوجن, اञا बच्चा तव्हां ऐं मटियो आहिनि सॼे बदीन मां, ऐं मीरपुर ख़ासि, ऐं थर ऐं कंदकोट ते वञी धरणो आयो अथऊं, ऐं सजावल धरणा आया अथऊं. ऐं सिंध जे हिकिड़े हिकिड़े ॻोठ में वियो आहियां, हिकिड़े हिकिड़े ज़िले ऐं तलके में, कंदकोट ऐं वारड़ खां वठी ऐं हेॾां शिकारपुर खां ऐं जोड़ीअ खां ऐं दादुनि खां फिरंदो नंगर पार करे जातियुनि ताईं. मूं सिंध जे माण्हुनि खे ठहो करे मानी खाईंदे कोन ॾिठो. अक्सरत माण्हुनि जी रस्तनि ते बदीन मां मटियासीं, डंडे भागे वियासीं पे, डिगड़ी ओड मुतासिरनि में सामान विराईंदे रोडनि जे किनारनि ते वेठा हुआ, ॿार बुखिया लंघण, ढोर मुआ पिया हुआ. उन्हनि खे कराची में लखे एकड़ ज़मीन आहे, जेके वॾेरा मुक़ाबिलो कंदा आहिनि माल कमाइण ते, निकिरंदा आहिनि. हिकिड़ो वॾेरो तव्हांजे ज़िले जो, ॿियो हिकिड़ो कराची जो आहे, ॿिया के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा आहिनि. चवंदा हो गाॾी में चढ़ी निकिरंदा हुआ, गाॾी में चढ़ी निकिरंदा, बाबा ही गुलशन अदीद वॾी ज़मीन कंहिंजी,
चएसि सरकारी लिख दरख़्वास्त गाॾी में ॿियो माण्हू वेठो आहे उहो दरख़्वास्त लिखंदो फलाणो पुटु आऊं धणी परतो पुटु ग़ुलाम न बि असुल हिते हारी आहियां हीअ ज़मीन मूंखे सरकारी अलाट कई वञे उहो जेको तव्हांजो हिते जो अमरा आहे हुते जो अमरा आहे जेको हाणे हिते वारे खां वरी हुते वारे चार्ज वरिती आहे जिते कावड़ बि हुई हाणे उन तां दरख़्वास्त बाबा उहा वञ CM सेक्रेटरी NXC मां सही कराए CM घुराए सेक्रेटरी बोर्ड ऑफ रेवेन्यू सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू उहो सही कंदो बाबा 600 एकड़ या 1200 एकड़ या 80 एकड़ हिन धणी परते फलाणे खे ॾेई छॾीसे उन धणी परते खां वरी ॿियो नबी बख़्श भरिसां वेठो आहे उन वरी उनखे खपाए ॾिनी उन टे खाता मटिजंदा ये ॻाल्हि पकी थिए चोथों खातो बिल्डर खे विकिणबो जिते उहो एकड़ मुफ़्त में खयो वियो उहो 1.5 करोड़ रुपया एकड़ बिल्डर खे खपंदो कराची सॼी खपाए ॾियूं हाणे हैदराबाद पहुता आहिनि उहो हैदराबाद जेको साहब आयो आहे माइट आहे साहबनि वॾनि साहबनि जो वेझो माइट आहे कोन पर चवंदो आहे माइट आहियां उहो हाणे हैदराबाद जे ज़मीनुनि जी ॿिन्हिनि जी अख आहे हीअ बि ॾेई छॾियो हीअ बि ॾेई छॾियो इहे मटींदा न अॻे वॾेरा मटींदा हीअ सुहिणी घोड़ी कंहिंजी आहे अबा इहा घोड़ी चईंदी आहे घोड़ी घर ॾेई वञे हीअ ईअं आहिनि हीअ ज़मीनूं ईअं पिया ॾिसनि हीअ कंहिंजी आहे हीअ फैक्ट्री फलाणे जी आहे ॾेई छॾियो अबा बात चवंदा आहिनि हिन सां कचहरी न कजे पंजाब में पख्तूनख्वा में चवंदा आहिनि त कचहरी न कयो छो कचहरी कंदव राति जो वॾेरा विस्की पीअंदा आहिनि न विस्की पी जे कचहरी कई ऐं चईसि अलाह जो शुक्र आहे मुंहिंजी फैक्ट्री सही पई हले त ॿिए ॾींहुं वरी फोन ईंदो साहबनि चयो आहे फैक्ट्री असांखे लिखी ॾियो तव्हांजी घणे जी आहे 11 करोड़ जी करोड़ साहब खे छॾियो 10 करोड़ में लिखी ॾियो पैसा ॾींदा आहिनि वीचारा 2 करोड़ घटि करे हर शइ लिखाइनि पिया हर शइ हू लिखाइनि पिया हाणे उन्हनि जे ताईं वर चढ़ी आयो उन्हनि खे बिजा तीर बिजा करे वोट ॾेई आयो हाणे तव्हां सम्झो था तव्हां सां वॾो इंसाफ़ थींदो हिकिड़ो माण्हू हुजे तंहिंखे कुटियो हुजे पुलिस वारे जेके ॿार बीठा असांजे साम्हूं ॿिए खे हुनजा हथ न लॻाया हुजनि उनखे वरी ॿांह जॾहिं चए प्यारा हथ त पाण कचहरी करे अचूं लाकब था ॿियो टिपारींदो ख़ुशि थींदो वञे त मूंखे भाऊ अची पियो हले जेको पादर खायो वेठो हुजे हुनखे ख़बर हुजे त हिन सां छा थींदो हाणे हू टिपारींदो वञे हाणे तव्हीं टिपारींदा वञो पिया वाह वाह फर्स्ट क्लास तव्हीं माना जेके एहतजाज में उहे न पर सिंध जा माण्हू जेके टिपारींदा वेंदा बिजा तीर बिजा कंदा वरी इलेक्शन में उहे चवंदा वॾो असां सां इंसाफ़ क़दरदानी थींदी जेके तव्हीं अॻु में गुजरात वेठा आहियो मूं वांगुरु हुननि खे ख़बर आहे त हिननि सां कहिड़ो अशर थियण वारो आहे तव्हांखे ख़बर आहे कराची में सिंधी नियाणियुनि लाइ को हॉस्टल कोन्हे हैदराबाद में को हॉस्टल आहे जिते सिंधी नियाणियूं पढ़ी सघनि हैदराबाद में कराची में को अहिड़ो इदारो आहे जिते सिंधी नियाणी खे जेकॾहिं क़त्ल जो ख़दशो हुजे हुनजा माइट मरी विया हुजनि लावारिस हुजे वञी रही सघे हीअ असांजी भेण हुई रिंकल कुमारी जंहिं ॾींहुं चयईं त मां सां थी वञा उन ॾींहुं चयो 10-15 ॾींहं अञा वञ शेल्टर ते जंहिं ॾींहुं चयईं न मां सां थी वञा उन ॾींहुं चयो न अञा तोमें अकुल घटि आहे तूं फ़िलहाल त वञ दारुल अमान 10-15 ॾींहं सोचे पोइ ॿुधाइजे 10-15 ॾींहं वरी डंडा खणी हुते फिरी आयसि उते चऊं जेकॾहिं न फेराई बयान त तोखे मारींदासीं तुंहिंजे मिटनि माइटनि खे मारींदासीं छोकिरी 10 ॾींहंनि खां पोइ हाज़िर थी चयो त बाबा हाणे आउं मुड़ुस सां थी वञा चयो इहो तुंहिंजो बर वक़्तु आहे तो ऐं महिल आहे तो फ़ैसिलो आहे ज़बरदस्त फ़ैसिलो कयो थी तोखे तुंहिंजे फ़ैसिले ते अमल था कयूं जॾहिं चई मां सां थी वञा तॾहिं चयूं न अञा समझदारी जी ज़रूरत आहे सोचे वेचे एॾी वॾी ॻाल्हि यकदमि कीअं कबी हाणे इन क़िस्म जो बंदोबस्तु लॻो पियो आहे ऐं उहो मियां भरचुंडी जो पीर साहिबु उहो पीपल्स पार्टी जो MNA आहे ऐं असांजा दिलीप दोशी ऐं राम कोहली सभु बीठा आहिनि न इन्हनि जी अक्सरत इहे वरी कंहिंखे वोट ॾींदा इहे पीपल्स पार्टी तरफ़ां चूंडियल जेको MNA MP ही पाण न इन्हनि जा जेके मिट माइट हूंदा से MNA MP उनखे वोट ॾेईंदा कोहली भील मेघवाड़ खत्री शूधर असांजा दोस्त ब्राह्मण जेके बि असांजा राज हूंदा लोहाणा उहे सभु वेंदा उहे चवंदा फलाणो फलाणे वटि गुटके जी परमिट हूंदी फलाणे वटि गुते जी हूंदी फलाणे वटि दवाउनि जी फैक्ट्री हूंदी वोट हिनखे ॾींदासीं पोइ वरी चवंदा रिंकल कुमारी सां इंसाफ़ नथो थिए हिननि खे वोट ॾेई पीपल्स पार्टी जा वॾेरा चूंडे उन्हनि खे ॻाए वॼाए उन्हनि जे गाॾियुनि जे पोयां डोड़ी पोइ चवंदा असांजी भेण रिंकल कुमारी सां इंसाफ़ नथो थिए बाबा इहो चूंडियो अथव इहे गॾे जा पुट चूंडे मोकिलींदा आहियो जेके गुतनि जे परमिटनि जे पोयां तव्हांजो सौदो कंदा आहिनि उहे तव्हां सां कहिड़ो इंसाफ़ कंदा उहे त भॼी वेंदा उहे त चवंदा उहे त हुननि सां वञी बीहंदा हाणे तव्हीं हितां चूंडींदव चूंडे इहे माण्हू मोकिलींदव पोइ वरी तव्हां चवंदव असांखे वेलो ॿुधी वियो वाह वाह फर्स्ट क्लास ज़ाल हिकिड़ी परणजी अचो पोइ तव्हांखे ख़बर हुजे त केरु आहे या मुड़ुसु परणजी अचो ख़बर हुजे त केरु आहे पोइ वरी वञो दुकान ते पोइ चओ साईं मूंसां ज़ुल्म थी वियो आहे भाॼी वारो खीर वारो जेको थो अचे मूं वारी ज़ाल दरवाज़े ते बीह कचहरी बि करे बाबा तूं पाण परणजी आयो ख़बरचार वठी हाणे तूं शिकायतूं पियो करी न परणजी आहे
या मुड़स पढ़ण जी आहे मुड़स पहिरीं ख़बर हुई चर्सी आहे हीरोइन आहे बाबा हाणे मुंहिंजो मुड़स राति जो देरि सां तो बाबा तुंहिंजे माउ पीउ खे ख़बर कान हुई त तुंहिंजो जेको नाठी शादी पिया कयो हीरोइन आहे तव्हांखे ख़बर कान हुई तव्हांखे ख़ुदा जो कसम अथव तव्हांखे गुज़िरियल इलेक्शन में ख़बर हुई या कान हुई त पीपुल्स पार्टी छा आहे जिनखे ख़बर न हुई से हथ हेठि कनि जिनखे ख़बर हुई सो हथ मथे कनि तव्हांखे ख़बर हुई न ऐं हथ मथे आहिनि तव्हां सभिनी खे ख़बर हुई त कहिड़ा सदोरा कहिड़ा प्यारा कहिड़ा असांजा दिलि घुरिया दोस्त आहिनि असां लाइ कहिड़ी जान ॾींदा बेनज़ीर साहिब लाइ जान ॾेई छॾियूं ज़ुल्फ़कार अली भुट्टे सां जान ॾेई छॾियूं शहीद मुर्तज़ा लाइ जान ॾेई छॾियूं बेगम नुसरत भुट्टो जेके क़ैदी कयो वेठा जेका शहीद जी घरवारी असांजी अमड़ हुई बेनज़ीर असांजी भेण हुई उन असांजी भेण जी अमड़ खे क़ैद में रखियो वेठा उनखे पंहिंजनि पोटनि ॾोटनि ससुई फातिमा ज़ुल्फ़कार उन्हनि सां मिलण बि कोन ॾिनो पाण खे इहा बि ख़बर आहे त बेनज़ीर साहिबा जे कातिलनि सां कहिड़ो रवैयो इख़्तियार कयो पाण खे इहा बि ख़बर आहे रुगो पीपुल्स पार्टी जी ॻाल्हि कान्हे जेकॾहिं कंहिं ॿी पार्टी खे वोट था ॾियो जंहिं वटि को प्रोग्राम कोन्हे उहा बि ईअं ॻाल्हि रुगो पीपुल्स पार्टी न आहे 64-65 सालनि खां जेके वॾेरा आया जेके वॾेरा उन कहिड़े वॾेरे कमु कयो कहिड़े वॾेरे सिंध जे माण्हुनि जा मसइला हल कया आहिनि कंहिं बि वॾेरे कोन कया आहिनि सभु वॾेरा जेके ईंदा आहिनि दहशतगर्दनि सां गॾिजंदा आहिनि सभु वॾेरा जेके बि ईंदा आहिनि से ऑफिसर पंहिंजी मर्ज़ी जा रखिया पैसा खाईंदा आहिनि पर हिननि रुगो चङो कमु हीउ कयो आहे जो हिननि माज़ी जा सभु रिकॉर्ड टोड़िया आहिनि हिननि हर शइ खे विकिरे जी शइ बनायो आहे हिननि आउं तव्हांखे ॿुधायां आउं शिकारपुर वियुसि उते हिकिड़ो दोस्त आहे सुमरो साहिबु असांजो उन राति जो कुझु माण्हू घुराया मुंहिंजी दावत मुंहिंजी कचहरी कई मूंसां मूंखे चई हीउ केरु आहे ख़बर अथव मुंहिंजो केरु आहे चवईंसीं उशर ऐं ज़कात कमेटी जो हिते जो ऑफिसर आहे मुंहिंजो कीअं गुज़र सफ़र बिल चई सूरनि में पइजी वियो ऐं मुंहिंजो छो चई नियाणियुनि जे ॾाज लाइ पैसा ईंदा आहिनि त जेके मुहताज ऐं ग़रीब ऐं बेवा नियाणियूं आहिनि उनजे तव्हांखे त ख़बर ई कान हूंदी साहिब हिनखे ख़बर हूंदी सियासी कारकुननि खे हूंदी ॿियनि आम माण्हुनि खे ख़बर ई कान हूंदी हर ज़िले में जेको ज़कात ऐं उशर जो ऑफिसर आहे न उन वटि ईंदियूं आहिनि सिलाई मशीनूं जेके जदा या वीचारा हूंदा आहिनि हैंडीकेप्ड माण्हू उन्हनि लाइ पैसा ईंदा आहिनि उन्हनि जे व्हील चेयर लाइ 100 व्हील चेयर 50 व्हील चेयर हर महीने ऐं ॾाज लाइ पैसा ईंदा आहिनि मिस्किन नियाणियुनि जी शादी लाइ ॾाज लाइ फी नियाणी 15 या 20 हज़ार जो उहो फलाणो वॾेरो MNA पीपुल्स पार्टी जो उहो चए थो 100 नियाणियुनि जे ॾाज जा पैसा मूंखे ॾे हू चवे थो 200 जा मूंखे ॾे आया कुल 250 आहिनि ऐं 100 हुनखे 200 250 हुनखे कीअं ॾियां मुंहिंजो ॾाज जा पैसा वठनि था चईसीं ॾाज जा पैसा कोन था वठनि हिननि खे जेकॾहिं हिन जा लफ़्ज़ आहिनि हुन चयो हिननि खे जेकॾहिं चइजे त कारकुननि लाइ मुफ़्त जूं गोॾूं आयूं आहिनि त इहे गोॾूं बि वॾे राति गाॾी में खणी वेंदा इन क़िस्म जे माण्हुनि जे वर चढ़ी विया आहियो जे गोॾूं खपाईंदा हुजनि जेके ॾाज खपाईंदा हुजनि हाणे उहे तव्हां सां इंसाफ़ कंदा उहे तव्हां सां कहिड़ो इंसाफ़ कंदा उहे तव्हांजो माल ईअं ई खाईंदा रहंदा तंहिंजे करे हीअ जिदोजहदूं पंहिंजी जाइ ते हीअ ज़रूरु हलायो पर सुजाग थियो सिंध में इतिहाद जी फिज़ा क़ाइमु कयो इतिहाद कंहिंमें ॿिया माण्हू छा कंदा आहिनि जेकॾहिं वेंदा आहिनि सिंधियुनि में त उते चवंदा आहिनि केतिरा सिंधी वरी सिंधियुनि में ईंदा चवंदा कराची जी को सौदेबाज़ी कान थींदी फलाणे खे ठीकु कंदासीं वेंदा कराची चवंदा भाई भाई हैं सभु दोस्त हैं कोई ऐसी बात नहीं है हम सब भाई हैं वरी वेंदा पंजाब चवंदा भाई हैं हिते अची चवंदा पाणी बंदि करे छॾियूं ऐं तव्हांखे बदीन में हिननि हज़ारनि सिंधियुनि जे विच में चवां थो अचो सिंध में सिंधियुनि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे विच में प्यार पैदा कयो अचो सिंध में पंजाबियुनि पश्तूननि बलोचनि ऐं पाकिस्तान सॼे में सराइकियुनि पंजाबियुनि पठाणनि मुहाजिरनि उर्दू ॻाल्हाईंदड़नि बिरोहिन हिंदुको ॻाल्हाईंदड़नि सभिनी में प्यार पैदा कयूं पर जो मुखालिफ़ मुश्तरक आहे उहो मुखालिफ़ आहे वॾेरो MQM तव्हांजे ख़्याल में पैसा खाई कि आम मिस्किन उर्दू ॻाल्हाईंदड़ खे ॾे पई जा आम मिस्किन उर्दू ॻाल्हाईंदड़ जो गॾे गाॾी हलाईंदो अज़ीज़ाबाद में या नाज़िमाबाद में अञा ताईं गॾे गाॾी पियो हलाईंदो जंहिंजी लेट मिशन जो दुकानु आहे उहो अञा उते वेठो अथव रोड रस्ता ठाहिया अथनि पर माल हुननि जा वॾा माण्हू खाई विया इहे पंजाब में आहे इहे पख्तूनख्वा में आहे इहे बलोचनि में आहे इहे सरदार जेके ॻाल्हि पिया कनि इहे सरदार पंहिंजे माण्हुनि खे चर भेटराईंदा आहिनि इहे पंहिंजे नियाणियुनि खे खून कराईंदा आहिनि सिंधी सरदार हुजनि पंजाबी हुजनि या बलोच हुजनि तंहिंजे करे अचो त हिकिड़ी मोहबत जी फिज़ा क़ाइमु करे करप्शन जे ख़िलाफ़ उथी पियो तकरीरूं बकरीरूं ठीकु आहिनि शहर शाइरियूं नग़मा एहतजाज फर्स्ट क्लास पर सिंध जो माण्हू पंहिंजे विच में नई क़यादत पैदा करे सिंध जो माण्हू आम ग़रीब ॾिसो जेकॾहिं तव्हांजे पाड़े में हिकिड़ो वॾेरो बीठो आहे ऐं ॿियो ग़रीब माण्हू बीठो आहे उहो ग़रीब माण्हू कहिड़ी बि पार्टी जो हुजे
पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जो हुजे, नवाज लीग जो हुजे, STP जो हुजे, SUP जो हुजे, तहरीक इंसाफ जो हुजे, जसकम, GSN तहरीक, फ्रंट, JUI, को प्राइमरी टीचर्स जो, को सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो, को आम उस्ताद, को आम मुलाजम, को आम रिटायर्ड क्लार्क, को साफ़ी मिस्कीन माण्हू आहे, विचे तबके जो माण्हू आहे, ग़रीब माण्हू आहे, करोड़पति नाहे, सेठ नाहे, सेठनि जो एजेंट नाहे, दलाल नाहे, उनखे वोट ॾियो, भले अवामी तहरीक न ॾियो, भले उनखे ॾेई छॾियो, उहो बि असांजो भाउ आहे। तंहिंजे करे पार्टियुनि खां मथे ॻाल्हि कयो। पार्टी नंढड़ी शइ, लीडर नंढड़ी शइ, वॾी शइ ॻाल्हि आहे क़ौम ऐं वतन। पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजो वतन ख़तरे में आहे। ऐं जेकॾहिं सुभाणे पीपल्स पार्टी हिन बदीन में अची तरक़ियाती कमु कराए ऐं हिते वाहन जी खोटाई कराए ऐं जेको मोहम्मद खान भुरड़ी ढोरो पियो ॿुधाए उहो ठाराए ऐं LPOD जी तामीर कराए, आऊं अची हुननि सां गॾु कोॾे रहंदुसि। लीग अची कंदी, आऊं अची बीहंदुसि, तव्हां सभु अची बीहंदव। जेकॾहिं को चङो कमु कनि उनखे एप्रिशिएट कयो, को ग़लति कमु कनि उन ते तनक़ीद कयो। ऐं जेकॾहिं ज़रूरत पए त बदीन जा माण्हू बदीन खां हैदराबाद ताईं, कराची ताईं लॉन्ग मार्च कनि, भले 5 ॼणा हुजो, निकिरो, मुसलसिल खणो जीअं अवामी तहरीक खयो आहे। ऐं मुबारकबाद ॾिनोसि अवामी तहरीक बदीन जी क़यादत खे, कामरान लाखे खे, सुमार हालेपुट खे, मोहम्मद अली खे, मोहम्मद खान भुरगड़ी खे, जाकिर नवाणी खे, सॼी टीम, दिलीप दोशी, ॿिया राज जेके हिते वेठा आहिनि, इन्हनि सभिनी खे, असांजी भेनरुनि खे, फातिमा खे, समरीन खे, इन्हनि सभिनी भेनरुनि खे, अदी सालिया खे, इन्हनि खे मुबारकबाद ॾिनोसि जिन हिमतूं कयूं आहिनि। हिन शहर में जिन ज़िंदह रखियो आहे जदोजहद जो नालो, जिन ज़िंदह रखियो आहे क़ौमी ज़मीर जो नालो, जिन ज़िंदह रखियो आहे पार्टी, वतन ऐं क़ौम सां वफ़ादारी जो नालो, उन्हनि खे सलाम पेश कयूं था। पर आउं उन्हनि खां उमेद थो रखां त उहे हिन जदोजहद खे माठो थियण न ॾींदा। ऐं तव्हां मां उमेद थो रखां त तव्हांजे इलाइक़े में भला रुगो ज़िले जो गॾियल मसइलो हूंदो आहे छा, तहलके, देह ऐं यूसी जो न हूंदो आहे छा? जेकॾहिं तव्हांजी यूसी मां, ऐं तव्हां खां थो पुछां, मूंखे ख़बर आहे थोरो मुश्किल सवाल आहे, तव्हांजी यूसी मां ऐं तव्हांजे देह मां को सिम नालो थो लंघे, तव्हांजे देह ऐं तव्हांजी यूसी मां ऐं तव्हांजे तहलके मां को वाह पियो लंघे जिते कमु थियणु खपंदो कमु न पियो थिए, उते एक्सीएन मटे पियो, SDO मटे पियो, MP ऐं वज़ीर मटे पियो। तव्हां में को आहे? ऐं तव्हां खां सवाल थो पुछां, तव्हां में को मुंतज़िर ज़ैदी आहे? उहो मुंतज़िर ज़ैदी जंहिं वटि जॾहिं जॉर्ज W बुश आयो बगदाद में ऐं इराक ते कब्ज़ो हो, तॾहिं बुश खे ॾिसी जूतो उछलायो वई, तव्हां मां हथ मथे खणी ॿुधाए को आहे? जेकॾहिं करप्ट वॾेरो MNA MP कामारो आयो त तव्हांजो वस पुॼंदो, तव्हीं साम्हूं हूंदो त जूतो न आणे सघंदो, हिकिड़ो बुछो घरोड़े मुंहं में ॾींदोसि, केरु रहंदो? मूंखे तव्हांजो इहो वाइदो यादि रहंदो। बग़ावत ॾाढनि जे ख़िलाफ़, ज़ालिमनि जे ख़िलाफ़ बग़ावत रुगो जलसनि जुलूसनि में कोन थींदी आहे। फर्द जेॾी महिल अकेलो हुजे, ॾिसण लाइ केरु न हुजे, शादी ॾियण लाइ केरु न हुजे, त हिन वॾेरे खे हथ ॾिनो गीसी कयईं या हुन वॾेरे खे हार पाई, केरु बि न ॾिसे, ओॾी महिल लिकी लिकी पेर में ॾेई माण्हू चवे ॾिसे केरु कोन पियो, आहे वॾेरो करप्ट, पर हींअर ॾिसे कोन पियो, तंहिंजे करे हार पाराए थो अचांसि। हुनखे ख़बर हुअणु खपे त उन घड़ी हुनखे ॿियो केरु कोन पियो ॾिसे, पर हुनखे संदसि ज़मीर पियो ॾिसे। ॿियनि जे नज़रुनि में किरे न किरे हुनजे ज़मीर जे फ़ैसिलो ॾिनो त माण्हू तूं बेग़ैरत आहीं, तूं पंहिंजे कातलनि जे आदो कीसी पियो करी त हू ज़लील थी वियो। तंहिंजे करे तव्हीं ॿियनि जे नज़रुनि में बाग़ैरत मुड़ुस माण्हू, सुजाग, इनकलाबी ऐं साबित कदम पोइ थियो। पहिरीं अचो त सिंध जा माण्हू पंहिंजे नज़र में बाग़ैरत थियूं, पाण फ़ैसिलो कयूं। अयाज़ लतीफ़ पलीचे जी दिलि, तव्हां सभिनी जी दिलि, तव्हांजो रूह ऐं ज़मीर फ़ैसिलो करे तव्हां सिंध सां ऐं पंहिंजे वतन सां वफ़ादार आहियां, बाज़मीर आहियां या बेग़ैरत आहियां। जेकॾहिं बेग़ैरत आहियूं त पाण हमेशह ज़लील थींदा रहंदासीं, जे बाज़मीर आहियूं त सिंध पंहिंजी आहे, ही